नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में तहरीक महनाजुल कुरान पारां तहरीक महनाजुल कुरान जे चेयरमैन डॉक्टर ताहिरुल क़ादरी जी 19 फरवरी ते सालगिरह जे हवाले सां खिपरो में तैयारियूं जारी आहिनि। सालगिरह खां अॻु में डिवीज़न बेनज़ीराबाद में 5000 नवां मेंबर करे खेनि सालगिरह जो तोहफ़ो ॾियण जे सिलसिले में अॼु डिवीज़न बेनज़ीराबाद महनाजुल कुरान जे कोऑर्डिनेटर मखदूम नदीम अहमद हाशमी, ज़िले सांगड़ जे अमीर अब्दुल सत्तार चौहान, खिपरो तालुके जे अमीर सईद ज़ाहिद शाह, शौकत काइम खानी ऐं ॿियनि खिपरो तालुके में तहरीक महनाजुल कुरान जे लाइ मेंबरशिप करण जे लाइ कैंप पिणु लॻाई वई आहे। इन मौक़े ते अॻवान सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त उहो ॾींहुं परे न आहे जॾहिं अलामा डॉक्टर ताहिरुल क़ादरी जी अॻवानी में पूरे मुल्क में इस्लामी दौर हूंदो। असां क़ाइद जी सालगिरह खां अॻु में 5000 नवां मेंबर करे क़ाइद खे सालगिरह जे मौक़े ते तोहफ़ो पेश कंदासीं। कुरान हिकिड़ी आलमगीर तहरीक आहे ऐं हिन जो जेको नेटवर्क आहे पूरी दुनिया जे अंदरि आहे ऐं ख़ासि तौर ते दुनिया जे 120 मुल्कनि में हिननि जो मज़बूत नेटवर्क आहे ऐं जिते इस्लामिक सेंटर्स आहिनि ऐं जिते वॾा वॾा उते कॉलेजिस आहिनि, स्कूल्स आहिनि जेके कमु करे आहिनि ऐं ख़ासि तौर ते पाकिस्तान जे अंदरि त तमामु घणो कमु थी रहियो आहे। वॾी वॾी हिकिड़ी यूनिवर्सिटी बि आहे, सेक्रेटेड आहे, उहो शायदि दुरूद आहे, मतिलबु घणा हिन जा आहिनि तक़रीबन। उन खां अलावा हिन जूं ब्रांचिस बि ख़ासि तौर ते तहरीक जे हिसाब सां तहरीक महनाजुल कुरान मदर बॉडी आहे, उनजे काफ़ी वरी फोरम्स आहिनि, विंग्स आहिनि जंहिंमें मुस्तफ़ स्टूडेंट मूवमेंट आहे, वीमन लीग आहे, वकला फोरम आहे, उलमा कराम जो फोरम आहे, वीमन लीग जो फोरम आहे, यूथ लीग जो फोरम आहे, मतिलबु मुख़्तलिफ़ फोरम्स जेके पंहिंजी फील्ड में कमु करे आहिनि ऐं उनजी मदर बॉडी जेकी आहे तहरीक महनाजुल कुरान आहे। ऐं अॼु असांजो हिते अचणु खिपरो जेको सिंध जो तारीख़ी शहर बि आहे ऐं उन सां गॾु हिकिड़ो तलको बि आहे। उतां असां इहा पंहिंजी तहरीक जी रफ़ाक़त साज़ी जेकी मुहिम असांजी शुरू कई आहे उहा खिपरो खां शुरू कई आहे ऐं इंशाअल्लाह ताला असां पूरी सिंध जे कुंड कुर्श में वेंदासीं ऐं जेके बि असांजा सिंध जा ज़िला आहिनि, तालुका आहिनि या उन खां अलावा यूसियूं आहिनि, असांजो टारगेट आहे त असां इंशाअल्लाह इहो महीने जे अंदरि क़िबला शेखुल इस्लाम जे सालगिरह जे मौक़े ते 19 फरवरी जे मौक़े ते असां डॉक्टर साहिब खे इहो तोहफ़ो पेश कयूं त जीअं असां वधि में वधि दोस्तनि खे इन तहरीक में शामिलु कयूं ऐं इन जो रफ़ीक बणायूं, इन जो साथी बणायूं ऐं इन जो मेंबर बणायूं। सो उन जे लाइ असां अॼु जी शुरूआति जेकी आहे असांजी जेकी तंज़ीम आहे खिपरो जी निहायत मुतहरिक तंज़ीम आहे, मुनज़्ज़म तंज़ीम आहे, असां उन्हनि दोस्तनि खां हितां शुरूआति कई आहे ऐं इंशाअल्लाह ताला अल्लाह जे हबीब में असांखे वॾी पंहिंजो तवक़ो आहे त इंशाअल्लाह ताला असां पंहिंजो टारगेट इन्हनि महीने जे अंदरि इंशाअल्लाह अचीव कंदासीं ऐं शेखुल इस्लाम खे तोहफ़ो ॾींदासीं। असांजी तहरीक जो मक़सदु इहो ई आहे त दुनिया जे अंदरि ऐं ख़ासि तौर ते पाकिस्तान जे अंदरि अहिया इस्लाम, अहिया दीन खे जेको आहे उनखे उजागर कयो वञे, उनजो अहिया कयो वञे ऐं उन खां अलावा मुस्तफ़ी इनक़लाब जो सवेरो हिन मुल्क जे अंदरि तुलू थिए ऐं निज़ाम जेको सही माना में जेको निज़ाम चेंज थियणो आहे उहो अक़ाइदो जा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जे मुताबिक़ ई चेंज थियणो आहे, ॿियो को हल ई न आहे। हिन जो हल सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इनक़लाब आहे ऐं उहो इनक़लाब मुस्तफ़ी इनक़लाब आहे। उन जे लाइ असां ॾींहुं राति तगोदो कयूं था, महिनत कयूं था, ख़ुदा जो हबीब कंदो इंशाअल्लाह ताला उहो ॾींहुं परे न आहे जो असांजे हिन प्यारे मुल्क जे अंदरि हुज़ूर अलैहिस्सलाम जो सही माना में निज़ाम ईंदो, जंहिंमें सही माना में मेरिट अमन अमान क़ाइमु थींदो, मेरिट जो निज़ाम क़ाइमु थींदो, ग़रीबनि खे पंहिंजा हक़ मिलंदा ऐं इंशाअल्लाह ताला जेके बि ॾुतड़ियल आहिनि ख़ासि तौर ते मज़लूम आहिनि उन्हनि खे पंहिंजा हक़ ज़रूरु मिलंदा इंशाअल्लाह। मोहम्मद मखदूम नदीम अहमद हाशमी साहिब जन तशरीफ़ थिया आहिनि असां खिपरे में ऐं अल्हम्दुलिल्लाह इहा जेका आहे क़ाइद इनक़लाब शेखुल इस्लाम डॉक्टर मोहम्मद ताहिरुल क़ादरी जी 19 फरवरी ते जेका आहे बर्थडे आहे। उन बर्थडे ते असीं हुज़ूर शेखुल इस्लाम खे रफ़ाक़त जो तोहफ़ो गिफ्ट पेश कंदासीं। उन सिलसिले में रफ़ाक़त साज़ी मुहिम हले पई। पहिरियों विज़िट साईं जन जो अॼु खिपरे में आहे, पोइ इंशाअल्लाह ताला सभिनी ज़िलनि में, सभिनी तालुकनि में, ॻोठनि में अहिड़े नमूने सां पूरे सिंध में हलंदो। 19 फरवरी ते हिकिड़ी भरपूर मुहिम हलंदी। उन मुहिम में जेके हज़ारे रफ़ाक़तूं असीं क़िबला क़ाइद मोहतरम खे असां पेश कंदासीं तोहफ़े तौर ते, जंहिंमें 5000 जो असां टारगेट रखियो आहे। इंशाअल्लाह ताला इहे रफ़ाक़तूं पूरी थींदियूं ऐं क़िबला क़ाइद मोहतरम खे गिफ्ट पेश कंदासीं। अल्हम्दुलिल्लाह मिनाजुल कुरान हिकिड़ी आलमी तहरीक आहे ऐं जीअं त साईं जन ॿुधायो 120 मुल्कनि में इन जो नेटवर्क आहे ऐं अॼु मिनाजुल कुरान जेका आहे सा दावत तबलीग जी, अमन जी, मोहब्बत जी, इश्क़ मुस्तफ़ा जी ॻाल्हि करे थी। वाहिद दुनिया जी तहरीक हाणे सभिनी दुनिया खे जिनखे न ख़बर हुई, जेके मुखालिफ़ हुआ उहे बि मञनि पिया त जेकॾहिं तहरीकी तौर ते, तंज़ीमी तौर ते, दीनी लिहाज़ सां जेकॾहिं का दावत तबलीग जी आलमी सतह ते
अमन ऐं मुहबत जी ॻाल्हि करे थी त उहा तहरीक मिनहाजुल क़ुरान आहे, जे पंहिंजो अमली किरदारु पेश कयो आहे। क़िबला हुज़ूर शेखुल इस्लाम डॉक्टर मोहम्मद ताहिर क़ादरी हिन वक़्तु सॼी दुनिया में तक़रीबन 12,000 ख़िताबात आंदे रिकॉर्ड आहिनि, जेके हाणे उहो उन वक़्त में जंहिं टाइम ते डॉक्टर साहब इहे ख़िताबात जो सिलसिलो शुरू कयो, उन टाइम ते आम मौलवी जेके तंग नज़र हुआ, फतवाबाज़ मौलवी कंदा त साईं वीडियो हराम आहे। डॉक्टर साहब उन्हनि जे तोड़ में चई बाबा ईंदड़ दौर टेक्नोलॉजी जो दौर आहे ऐं इन दौर में इंशाअल्लाह ताला इहा कम शइ ईंदी। अॼु दुनिया ॾिसे पई क़िबला डॉक्टर मोहम्मद ताहिर क़ादरी साहब जा ख़िताब उहे साॻिया साॻिया CD आई, CD खां पोइ सोशल मीडिया आहे, सोशल मीडिया ते अल्हम्दुलिल्लाह भरपूर तरीक़े सां सॼी दुनिया में पैगाम हले पियो थो। ऐं दुनिया में हिन वक़्तु जेकॾहिं अमन जी ज़ामिन आहे का शख़्सियत त ते अमन सफ़ीर अमन त हू शेखुल इस्लाम डॉक्टर मोहम्मद ताहिर क़ादरी जी शख़्सियत आहे। अल्हम्दुलिल्लाह असांखे फ़ख़ुरु आहे असांजी शख़्स क़ाइद ते, शुक्र हूंदो आहे जंहिं अमन जो पैगाम ॾिनो, मोहब्बत जो पैगाम ॾिनो ऐं उन पैगाम जे सदक़े अॼु पूरी दुनिया में तहरीक जो मुनज़्ज़म नेटवर्क। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।